अस्सलाम वालेकुम। तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो प्राउड ऑफ सिंध ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद मूसा खलीली। समाजी मैदान में ख़िदमतनि जो हूअं त को बि काथो न आहे, पर उन्हनि नौजवाननि जूं ख़िदमतूं जेके तइलीमी हवाले सां सरगर्म आहिनि या तइलीमी मैदान में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, उन्हनि ई नौजवाननि मां हिकु शख़्सियत वटि असीं मौजूदु आहियूं, साईं अज़ान अली शाह जीलानी साहब। अस्सलाम वालेकुम सर। साईं वालेकुम अस्सलाम। सर, सभ खां पहिरीं त तव्हां पाण पंहिंजो तारुफ़ करायो। जी साईं, वॾियूं महिरबानियूं। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो नालो आहे सईद अज़ान अली शाह ऐं हिकु नंढो सोशल एक्टिविस्ट आहियां ऐं बसि पंहिंजे हिन समाज में पंहिंजो हिकु फ़र्ज़ु सम्झंदे इन ड्यूटी खे सर अंजाम ॾियूं पिया ऐं समाजी जेके बि ख़िदमात आहिनि उन जे हवाले सां असां पंहिंजो जेको आहे उहो कमु करियूं पिया। सर, तइलीमी ख़िदमतनि जो आगाज़ तव्हां कॾहिं कयो ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि शोबनि में तइलीम जे ख़ासि तौर ते ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया? साईं, असां तालीमी हिसाब सां असांखे जेको सोच आई पहिरीं त यार असां ईअं करियूं कंहिंजे ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ। त मां पाण यूनिवर्सिटी IT डिपार्टमेंट में जा बि पास आउट आहियां ऐं तॾहिं उन डेज़ में असां यूनिवर्सिटी सिंध जाम शोरे जे अंदरि स्पेशली असां अहिड़ा काफ़ी अहिड़ा शागिर्द ॾिठासीं जेके अहिड़े इलाइक़नि खां ईंदा हुआ, ॾूराणे इलाइक़नि में जिते तमामु घणो मतिलबु बैकवर्ड एरिया जंहिंखे माण्हू चइजे, जिते को सहूलियतूं न हुजनि, लाइट जूं सहूलियतूं न हुजनि, स्कूलनि जूं सहूलियतूं न हुजनि ऐं उन्हनि स्कूलनि में वरी तव्हां ॾिठो हूंदो बख़ूबी सभिनी खे ख़बर हूंदी त उन्हनि सरकारी स्कूलनि में किथे उते जे वॾेरनि जा माल ढगा ऐं इहे हूंदो आहिनि या वरी उहे स्कूल उन्हनि जो उताक हूंदियूं हुयूं। अहिड़नि इलाइक़नि मंझा वेचारा अहिड़ा शागिर्द जेके महिनत करे इंटर क्लास खां पास करण खां बाद उन्हनि जा इहे ख्वाब हूंदा आहिनि त यार असां तालीमी वसीले तौर ते असां अॻिते वञूं ऐं जॾहिं हू महिनत करे एज़ कंपेयर जेके रिच फैमिली सां बिलोंग कंदड़ ॿार जेके वॾनि वॾनि सेंटरनि मां पढ़िया ऐं उहे बि फेल थी वञनि यूनिवर्सिटी जे एंट्री टेस्ट में ऐं उहे उन्हनि जे मुक़ाबले में अची करे अहिड़े जर जंग मंझा ऐं उहो यूनिवर्सिटी जो टेस्ट पास करे वठनि त मुंहिंजे ख़्याल में उहो वॾो हिकिड़ो टैलेंट चइबो ऐं उन्हनि में हिकु वॾो मतिलबु हिकिड़ो मोहबत हूंदी आहे, चाह हूंदी आहे तालीम सां ऐं उहे हिते अचनि था, पास कंदा, मेरिट ते पास थींदा, पर हुननि जे रस्ते मंझि हिकिड़ो ई परेशानी हूंदी आहे ऐं उहो हूंदो आहे पैसो, मतिलबु फीस। त भई फाइनेंशियली तौर ते छो जो उन्हनि खे ख़बर आहे त यार मुंहिंजो वालिद साहिबु हारी आहे या किथे मज़ूरी करे थो त असांजे घरनि जा चुल्हा ई मुश्किल सां ॿरनि था, त असांजे हेॾा वॾे भारी जेके फीसूं आहिनि उहे कीअं पेड कंदा असांजा वालिदैन। त जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं तॾहिं असां पंहिंजे ई क्लास में कुझु अहिड़ा शागिर्द ॾिठासीं जेके तमामु घणा परेशान हाल हुया ऐं उन्हनि असांखे बिना ॿुधाए असांखां बहानो करे उहे ई असांजा दोस्त जेके क्लास फेलो उन मंझा हिकु ॿ स्किप करे विया, मतिलबु लीव करे विया यूनिवर्सिटी। ऐं बाद में जॾहिं असां पास आउट थियासीं, असां जॾहिं उन्हनि सां मुलाक़ात कईसीं कंहिं माॻ ते, त असां उन्हनि खां इहो वजूहात पुछियूं त यार तव्हां यूनिवर्सिटी खे मुकमल करियो आहे, छो छॾे विया? त उन्हनि हक़ीक़त खे पोइ आशना कयो त असां वटि असल में छा आहे त पैसा न हुया अज़ान, इन करे असां इहो यूनिवर्सिटी वधीक कंटिन्यू न करे सघियासीं। पोइ उन ॾींहं खां हिकिड़ो दिलि में हिकिड़ो इहो जज़्बो पैदा थियो त यार जॾहिं असांजा ख्वाब मुकमल करण जे लाइ असांजा माइट वेठा आहिनि, असांखे सपोर्टर, असांजा सभु बैकबोन वेठा आहिनि, त इन्हनि जा बि ख्वाब, इहे बि मुआशिरे जो हिकु हिसो आहे, इन्हनि जा बि हज़ारे ख्वाब आहिनि, छो न पाण सभई मिली करे जेके सॻ वारा आहिनि उहे पाण में मिली करे कंट्रीब्यूट करे ऐं उन्हनि जे हथनि में हथु ॾेई करे ऐं जिते उन्हनि जे हक़ वारी मंज़िल ते जिते उन्हनि जो पहुचणु हक़ु आहे उन मंज़िल ते उन्हनि खे पहुचायूं, उन्हनि जे ख्वाब खे पूरो करण जे लाइ जतन कयूं, कोशिशूं कयूं। सो देन उन खां पोइ इहो असांखे हिकिड़ो जॾहिं स्टार्ट वरितीसीं, पोइ 2-3 केस अहिड़ा हुया जंहिंजी असां मदद कई। ईअं कंदे कंदे पोइ इहो केसिस वधंदा रहिया। तालीमी निज़ाम में, तालीमी ख़िदमात में असांजा कुझु दोस्त हुआ, पोइ वरी हम ख़्याल दोस्त ईअं हर राह में हर केस में मिलंदा रहिया, उहे जुड़ंदा रहिया। पोइ असांजी हिकु वॾी तहरीक आराम आराम सां स्टार्ट थींदी रही ऐं इहो कमु हलंदो रहियो ऐं बल्कि अॼु ताईं हले थो पियो। सिंध सुजाग संगत जी तइलीमी कमेटी जा तव्हां चेयरमैन बि आहियो, थोरो वज़ाहत कजो त इहा कमेटी कहिड़ियूं तइलीमी ख़िदमतूं सर अंजाम ॾे थी? साईं, SST जंहिंजो फुल फॉर्म आहे सिंध सुजाग तहरीक,
ऐं इन जो जेको बुनियादु रखियो उहो साईं अज़ीज़ जंहिंखे मिस्टर सिंधी जे नाले सां सुञातो वञे थो, जंहिंजी एनिमेशन वीडियोज़ ऑल ओवर मतिलबु सिंध में जे इवन मतिलबु आउट ऑफ कंट्रीज़ में जेके बि माण्हू रहंदा उहे बि पसंदि कंदा आहिनि एनिमेशन वीडियोज़ जेके मोटिवेट कंदियूं आहिनि माण्हुनि खे। सो उन्हनि इहो बुनियादु रखी हुई ऐं उन्हनि असांजे मथे असांजी तालीमी ख़िदमात खे ॾिसंदे असांजी वीडियोज़ खे ॾिसंदे असांजे इन तालीमी लिहाज़ सां जेके ख़िदमात खे ॾिसंदे उन्हनि असांजे मथे एतबार कयो, उन्हनि असां सां कॉन्टेक्ट कयो, असां सां राब्ते में आया ऐं उन्हनि SST सिंध सुजाग तहरीक में काफ़ी कमेटियूं जोड़ियूं आहिनि, जंहिंमें हेल्थ कमेटी आहे, स्पोर्ट कमेटी आहे ऐं पॉलिटिशियन कमेटी आहे पॉलिटिकल वे सां, ऐं ॿियो इन ई कमेटियूं जाम सारियुनि सां गॾु हिकिड़ी एजुकेशन कमेटी आहे जंहिंमें हुननि असांखे पूरे सिंध में जो SST सिंध सुजाग तहरीक एजुकेशन कमेटी जो चेयरमैन मूंखे मुक़ररु कयो वियो त जीअं आउं SST जे इन प्लेटफॉर्म जे ज़रिए बि असां तालीम खे अञा मज़ीद उन्हनि ॿारनि जा ख्वाबनि खे पूरो करे सघूं जेके तालीम हासिलु करणु था चाहिनि था पर उन्हनि खे फाइनेंशियली तौर ते तमामु घणा हेडल जेके आहिनि उहो फेस करणा पवनि था, प्रॉब्लम फेस करणा पवनि था। त आउं SST जे हवाले सां बि ख़िदमतूं सर अंजाम ॾियां पियो बतौर एजुकेशन कमेटी चेयरमैन जे हिसाब सां। सो बसि इहो आहे ऐं ईअं हले थो पियो कमु ऐं इनशाला इन खे जारी रखंदासीं। सर तइलीमी ख़िदमतनि खां सवाइ तव्हां ॿियूं सोशल एक्टिविटीज़ बि तव्हांजूं आहिनि, ज़रा उन्हनि जी बि वज़ाहत कंदव त उहे कहिड़ियूं ख़िदमतूं आहिनि तव्हांजी? साईं असां तालीम खां हटी करे मतिलबु कि असां इहो बि ॾिठोसीं त जॾहिं बि असां ॾिसो जेको हिकिड़ो जज़्बो रखे थो त यार असां कुझु सोशल मतिलबु सामाजिक ख़िदमात जे जेकॾहिं माण्हू नज़र विझे त जॾहिं उहो किथां गुज़रंदो आहे त किथे न किथे उन्हनि खे अहिड़ियूं शयूं वरी दिलि में घर करे वेंदियूं आहिनि। त ईअं तालीमी लिहाज़ सां बि घर करे वियूं तॾहिं असां तालीम जे मैदान में लथासीं ऐं उन खां अलावा जॾहिं असां ॿियनि थर जे इलाइक़नि में स्पेशली मां पाण बि डिस्ट्रिक्ट उमरकोट जो ई आहियां त जॾहिं मुंहिंजो हिते वञणु थींदो आहे पर मिठी शहर ॾांहुं या थर जे अहिड़नि ॻोठनि जे इलाइक़नि मंझि त उते ॾिसंदा आहियूं त यार एॾी सियारो सख़्तु सर्दी मंझि बि उन्हनि जा ॿार या उहे पाण खुले आसमान में ऐं बिना कपिड़नि जे पिया घुमनि, उन्हनि जा नंढड़ा ॿार जुतियूं पेरनि में कोन्हनि त असांखे पाण खे अहसासु थियो त यार हेॾी सख़्तु सर्दी मंझि असां हिते बीह न पिया सघूं पर हिननि जे ॿारनि वटि इहो छो आख़िर जेको आहे इन शइ जी कमी आहे त उहे जुतियूं बि न आहे पातल, उन्हनि खे स्वेटर बि न आहे पातल, उन्हनि खे कपिड़ा बि फाटल पातल आहिनि। पोइ जॾहिं असां उन्हनि सां ॻाल्हायोसीं त उन्हनि चयो त बाबा असां पाण मज़दूर माण्हू आहियूं ऐं असां पाण पोरियो करे मुश्किल सां को हिकिड़े टाइम जो असां मानी जो अरेंज कंदा आहियूं, मानी टिकी कंदा आहियूं ऐं त असां वटि पैसा न आहिनि। त इन शइ खे ॾिसंदे असां पोइ वरी तालीम खां हटी करे इन्हनि डिस्ट्रीब्यूशन ते बि आयासीं। असां पोइ आराम सां हम ख़्याल जेके दोस्त आहिनि जेके असांजी टीम में मौजूदु आहिनि उन्हनि मिली करे असां हिते हर सियारे जी मुंदि मंझि हिते असां जेके गरम कपिड़ा आहिनि वार्म क्लॉथ आहिनि उहे बि असां डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं ऐं ईदनि ते बि जेके ख़ुशियुनि जा ॾियारा हूंदा आहिनि उन में बिना के मज़हब बिना के रंग नसल खे हटी करे उहे बि असां पंहिंजी ईदनि में उन्हनि खे बि शामिलु कंदा आहियूं जेके भले ॿियनि मज़हबनि सां तालुक़ु रखंदा हुजनि पर असांजो मेन फोकस आहे इंसानियत। जंहिं इंसान में इंसानियत न आहे त उहो इंसानु चवराइण जे बि लाइक़ु न आहे। छो जो तव्हां काफ़ी अहिड़ियूं ॾिठा हूंदा केसिस त कंहिं जानवरनि में बि थोरो घणो रहम ज़रूरु हूंदो आहे त उहो कॾहिं कॾहिं छॾे ॾींदा आहिनि ॿियनि नंढे ॿियनि उनजे एंटी जेको जानवर हूंदो आहे जेके जंहिंजो दुश्मन हूंदो आहे जेकॾहिं उहो अहिड़ी हालति में हूंदो आहे त उहो शेर बि पोयां हटी वेंदो आहे। त ईअं ई आहे त असां उन्हनि खे मतिलबु डिस्ट्रीब्यूशन बि कंदा मतिलबु असां काफ़ी ड्राइव कयूं आहिनि वार्म क्लॉथ जूं, ईद जे ॾियारे ते कपिड़नि जूं। इन खां अलावा असां पाणी जे नलकनि जे लाइ बि असां पंहिंजा क़दम वधाया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मंझि। उन सां गॾोगॾु असां वरी उन्हनि जे स्कूल लेवल ते बि असां मदद एजुकेशन ते करणु चाहियूं पिया त जीअं उन्हनि जे अंदरि शऊर पैदा थिए। छो जो पाण ॾिठो आहे त नसल दर नसल उहे इन शइ मंझि दॿ न वञनि, मतिलबु जेकॾहिं को हारी आहे त हुनजो जेको पुटु थियनि था त हू वरी उहो ॾाटा उन्हनि खे ॾेई छॾनि त बाबा पाण जो कमु वॾनि जो इहो हा पोइ हू असांखे मिलियो हाणे इहो असां तोखे अमानत ॾियूं था, पोइ वरी उहे हारी थियनि था, पोइ वरी उन जे पुटनि खे उहे इहे शयूं कन्वर्ट कनि था। त असां चाहियूं था त हाणे थोरो मुआशिरे में चेंज अचणु घुरिजे
हाणे उन्हनि जे नस्लनि खे बि तालीम जे वसीले सां असां सुधारे सघूं। उहे जीअं पाण चऊं था न, त आउं हमेशह इहो चवंदो आहियां त अॼु पाण हिन नंढड़े ॿूटे में पंहिंजे हिसे जो सभई पाणी विझंदासीं, सुभाणे इहो ई ॿूटो जॾहिं पाण इन घस तां लंघंदासीं त इहो वॾो वणु थी चुको हूंदो ऐं उन वण जे हेठि अलाए उन जूं पंहिंजूं नस्लूं त सायूं पटंदियूं, पर अलाए केतिरा ॿिया माण्हू बि अची उन वण जे हेठि साई पटंदा। सो पंहिंजे पंहिंजे हिसे जो इन मुआशिरे में पार्ट प्ले कयूं ऐं जेतिरो थी सघे, जेतिरो गिलास या कोप या जेतिरो पाणी तव्हां उन ॿूटे में पंहिंजे हिसे जो विझी सघो था उहो विझो, ताकी उहो वॾो वणु थी सघे सुभाणे। सर, सिंध जा ग़रीब शागिर्द जेके पंहिंजी फीस अदा नथा करे सघनि, चाहे उहे यूनिवर्सिटी लेवल ते हुजनि या ग्रास रूट लेवल ते हुजनि, उहे तव्हां सां कीअं कॉन्टेक्ट में अची सघनि था? साईं, असां सां जॾहिं इहो असांजे वीडियोज़ खे या असांजे इन कदम खे जॾहिं असां वधायोसीं त माण्हुनि ताईं ऑटोमेटिकली माण्हू पसंदि कनि था, जेके हिन शइ में वाक़ई मोहबत सां ॾिसनि था या हिकिड़ी मतिलबु जज़्बे खे ॾिसनि था, ऐं इहो ई जज़्बो उन्हनि जे अंदरि बि हूंदो आहे, पर उन्हनि खे को राह कोन ॾिसण में ईंदी आहे। पर कुदरती हूंदो त अलाह साईं कंहिं न कंहिं ज़रिए पोइ उहो शेयर थींदी आहे, उन्हनि ताईं पहुचाईंदो आहे जेके अहिड़नि कमनि में अॻिराई कंदा आहिनि। त ईअं ई असांजी वीडियोज़ जेको असां इन पर्पज़ जे लाइ जस्ट असां हिकिड़ो रिकॉर्ड में रखंदा आहियूं ऐं शेयर कंदा आहियूं, त जीअं उहे माण्हू चवंदा त यार नेकी कर ऐं दरिया में डाल, नेकी कर ऐं दरिया में विझी छॾ ऐं ॿोड़े छॾ। त पोइ मुंहिंजो ख़्यालु इन खां थोरो अलॻि आहे त पाण हिकिड़ी नेकी करे ऐं उन खे दरिया में ॿोड़े करे हिकिड़े दफ़ा ई ख़तमु करे छॾिजे, पर न, पर आउं चवां थो त नेकी कर ऐं अॻिते उन मंझा नेकियूं पैदा कर, हिकिड़े दफ़ा ॿोड़ो न उन नेकी खे, बल्कि अहिड़ो कुझु सिस्टम कयो त हिकिड़ी नेकी मंझा 2 निकिरनि, 2 मां 3 निकिरनि, 3 मंझा हज़ारे निकिरनि ऐं हज़ारनि मां मतिलबु लखे अनगिनत निकिरनि। त ईअं कुझु करियो। सो ईअं ई असांजी वीडियोज़, असांजे कमनि खे माण्हू वीडियोज़ जे सूरत में शेयर कनि था, पोइ उहे उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे थी जेके वाक़ई कंट्रीब्यूट करणु चाहिनि था ऐं वाक़ई अहिड़ो जज़्बो रखंदे ऐं मदद करणु चाहिनि था, पोइ उन्हनि ताईं पहुचे थी। उहो असां सां राब्तो कनि था, असांजे उन वीडियोज़ में राब्ता नंबर बि हूंदा आहिनि, उन्हनि ते राब्तो कनि था, पोइ असां उन्हनि खे पंहिंजो कमु ॿुधायूं था ऐं पोइ उहो अॻिते असांखे इन शइ में साथ ॾियनि था। सर, आख़िर में सिंध जे नौजवाननि जे लाइ जेकॾहिं को ख़ासि पैगाम ॾियणु चाहियो तव्हां पंहिंजे तरफ़ां? साईं, सिंध जे नौजवाननि खे पैगाम इहो ई ॾींदासीं त तालीम हासिलु कयो ऐं सुठी सुठी एक्टिविटीज़ में पंहिंजो जेको आहे पार्ट प्ले कयो। ईअं न आहे त जेको नौजवान सम्झे थो त यार अञा इहे जेके समाजी कम आहिनि इहे पका पोड़ा कंदा, अहिड़ो को मसइलो कोन्हे। हर नौजवान जो बि फ़र्ज़ु आहे, हर मुआशिरे में जिते उहे रहनि था उते उन्हनि जो हिकिड़ो फ़र्ज़ु थिए थो, पोइ चाहे उहो पंहिंजे पाड़े में पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि जेको मतिलबु पॉज़िटिव, ऐं जाम सारा फ़र्ज़ थियनि था नौजवाननि ते बि, उन्हनि जे पाड़े जा, क़ौम जा ऐं एरिया जा, यूनिवर्सिटी में पढ़नि था उते बि उन्हनि जा फ़र्ज़ आहिनि। उहे फ़र्ज़ ज़रूरु गॾोगॾु पढ़ाई सां गॾु निभाइनि ऐं सुठी सुठी एक्टिविटीज़ में पंहिंजो नालो उन में महिनत कनि, पंहिंजो नालो ठाहिनि ऐं सिंध सां गॾोगॾु पाकिस्तान खे बि जे नाले खे बि रोशन कनि। ऐं बसि उन जे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि त महिरबानी करे पंहिंजे अंदरि हिकिड़ो जज़्बो पैदा कयो ऐं सिर्फ़ु हिकिड़ो अज़ान छा न, बल्कि आउं ॾिसणु चाहियां थो त जाम सारा अज़ान छा इन मुआशिरे में पैदा थियनि, ऐं ईअं जॾहिं मुआशिरे में पैदा थींदे पंहिंजे ख़िदमतूं सही नमूने सां सर अंजाम ॾींदा त हिकु ॾींहुं पाण ॾिसंदासीं त सिंध बि तरक़ी कंदो, गॾोगॾु पाकिस्तान बि तरक़ी कंदो ऐं ज़रूरु तव्हांजो नालो पाणे ऑटोमेटिकली जेको आहे माण्हुनि में वायरल थींदो ऐं तव्हांजी सुठी ख़िदमतनि खे तव्हां त हलिया वेंदा, पर तव्हांजे नाले खे हमेशह यादि कयो वेंदो। सर, असांजे चैनल प्राउड ऑफ सिंध ऐं हिकिड़ो सोशल एक्टिविटी ग्रुप आहे सोसाइटी ऑफ काइंड मैन, उन्हनि जे लाइ कमेंट्स पास कंदो तव्हांजी महिरबानी थी। साईं, माशाल्लाह, मां ॾिठो आहे त तमामु सुठा उन में बि हम ख़्याल दोस्त आहिनि। उहो चवंदा न त ट्रेन त साॻी आहे पर उन्हनि जा दॿा जेके आहिनि उहे सभु चेंज आहिनि। त मां इहो ई चवंदुमि त भले तव्हां कहिड़े बि ट्रेन इन भलाई वारी ट्रेन जे कंहिं बि दॿे में चढ़ी वञो त उहो मंज़िल हिकु ई आहे। त तव्हांजो बि माशाल्लाह हिकु सुठो सोशल प्लेटफॉर्म आहे ऐं उन में हम ख़्याल दोस्त आहिनि जंहिंमें हिकिड़ो जज़्बो आहे कमु करण जो। ऐं ज़रूरु चवंदुमि त जेको आहे इन तव्हांजी तहरीक में उहे नौजवान शामिलु थियनि, असां बि शामिलु थींदासीं। उहे नौजवाननि खे बि गुज़ारिश कंदासीं त अहिड़नि तंज़ीमनि सां जुड़ी वञो जेके भलाई जे लाइ कमु कनि था। ऐं माशाल्लाह उन्हनि खे त जस आहे जेके तव्हांजी तंज़ीम में तव्हांजा जेके मेंबर आहिनि उन्हनि खे बि अलाह साईं इन जो अजर जाम सारो ॾींदो।
ऐं तव्हांजे प्राउड ऑफ सिंध जे चैनल जा बि तमामु घणा थोराइता आहियूं त तव्हां पेर कुर्ब जा भरे करे असां नाचीज़ ऐं नंढनि सोशल एक्टिविस्ट ऐं असांजे कमनि खे सराहींदे असां वटि आया, पंहिंजो टाइम ॾिनो ऐं असांजे लाइ बि इहो फ़ख़्रु आहे। ऐं मां ज़रूरु चवंदुमि जेके बि असांजा भाइर आहिनि दोस्त आहिनि त प्राउड ऑफ सिंध चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो। ऐं इहो सुठो ॻाल्हि आहे त जेकॾहिं पाण नथा करे सघूं को हिमत त चलो को त भाउ करे पियो जेको सिंध जो जेको प्राउड आहे, जेको फ़ख़्रु आहे, उन में काफ़ी टैलेंट अची वधे थो। उन्हनि खे घटि में घटि वञी करे उजागर कनि था, उन्हनि खे रिकॉर्ड कनि था, महिनत कंदा, चैनल्स ते अपलोड कनि था। इहो हिकिड़ो सवलो कमु न आहे। त इहो जेकॾहिं तव्हांजे असांजे इन टैलेंट खे, इन कम खे पंहिंजे चैनल जे तवसुल सां हज़ारे माण्हुनि ताईं पहुचाइनि था त असांजो बि फ़र्ज़ु थिए थो त असां उन्हनि खे सपोर्ट कयूं, अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे अञा वधीक हिमत ॾियूं त जीअं अञा ज़बरदस्त नमूने सां हिकु सुठो स्केच ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाइनि। त ॾिसो यार सिंध में केतिरो असांजो प्राउड ऐं फ़ख़्रु आहे उहो नौजवान जेके हिते मुख़्तलिफ़ टैलेंट सां भरियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सुठी एक्टिविटी सां असांजो सिंध भरियो पियो आहे। जी थैंक यू वेरी मच सर, थैंक यू। महिरबानी।